के रातियों साल में मां अल्लाह ताला अहिड़ियूं अता कंदो हां जो मुंहिंजे महबूब जो उम्मती जेकॾहिं उहा हिकिड़ी राति जागंदो त तुंहिंजे 16,000 साल जे इबादत खां सवाब घणो कमाए वेंदो। मुंहिंजे महबूब जी उम्मत सां वरी मुंहिंजी इहा ख़ासि महिरबानी आहे, अहिड़ी महबूब जी उम्मत अचे पई, जवान अचे पियो। चओ सुभान अल्लाह। ओ जवान अचे पियो जो उन जवान जे उम्मत खे ई मां एॾो अजुर अता कंदुसि जो तुंहिंजी 16,000 साल जी इबादत हिकिड़े पासे ऐं मुंहिंजे महबूब जे उम्मत जो उम्मती उहा हिकिड़ी राति जागंदो, उन जो सवाब उनखे हिकिड़े पासे। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़ुदा जेका उम्मत ॾिनी, मुंहिंजे महबूब करीम को शान वारो आहे न साईं, शान वारो। एॾो त हबीब जो शान आहे। जिब्रील अर्ज़ करे या इलाहुल आलमीन, उहा सालनि मां कहिड़ियूं कहिड़ियूं रातियूं हां जेको पंहिंजे हबीब जे उम्मत खे तो नसीब फरमाईंदे। रब पाक फरमायो उन मजा बरातियूं हिकिड़ियूं बि आहिनि, हिकिड़ी रमज़ान जे 27 जी राति, ॿी शाबान जे 15 जी राति। हे जेको शाबान हले पियो, सुभाणे ने ॿिए ॾाढ़े ॿी राति टी राति खां पोइ अल्हम्दुलिल्लाह घणो करे अंगारे जी राति आहे। ईअं साईं, सूमर जे ॾींहुं अंगारे जी राति अचे थी, इहा 15 शाबान जी राति आहे। इन जो नालो आहे लैलतुल बरात। छा आहे नालो साईं? बरात। माना अल्लाह पाक जे हबीब फरमायो आहे मां इन जो नालो थो रखां लैलतुल बरात, माना छोटकारे जी राति। इन हिकिड़ी राति में जेकॾहिं को मुस्लमान जागी निमाज़ पढ़े, इबादत करे, नफ़िल पढ़े, ॾींहं जो रोज़ो रखे, नबी पाक जी ज़ात बाबरकात फरमाइनि था 15 जे ॾींहं जे रोज़े रखण वारे खे सॼे साल जे रोज़े जो सवाब मिलंदो आहे। इन राति में 50 नफ़िल पढ़ण वारे खे सॼे साल जे नफ़िलनि पढ़ण जो सवाब मिलंदो आहे। मख़सूस तरीक़ो ॾांहुं अचेव त ठीकु आहे, न त पोइ जीअं अचेव तीअं बि जाइज़ आहे। अलहम्द शरीफ़ पढ़बो पहिरीं रकात में, 2 रकातुनि जी नियत कबी। नियत कयमि नमाज 2 रकातूं नफ़िल वास्ते अल्लाह ताला जी, बस। जीअं आम नमाज पढ़बी आहे वज़ू करे, उन खां पोइ अलहम्द पढ़बो पहिरीं रकात में। ॿी रकात में अलहम्द शरीफ़ खां बाद में इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र। ॿी रकात में वरी अलहम्द खां बाद कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बस रकात पूरी थी ॿई। पहिरीं रकात में इन्ना अंज़लना, ॿी रकात में कुल हुवल्लाह शरीफ़। पर के असांजा अहिड़ा बि दोस्त वीचारा हूंदा जेके इन्ना अंज़लना यादि नाहे, छो त हर हिक खे त यादि कोन्हे न साईं। ऐं हाणे तव्हां अॼु खां शुरू थियो त कोशिशि कंदो, यादि त करे वेंदो, पर अछी ॾाढी त यादि कोन कई, हाणे तूं कहिड़ो खफ़ो कंदे। शौक़ु आहे त का वॾी ॻाल्हि न आहे। जंहिंखे न ख़ुदा नवाज़ींदो आहे त मां हाणे ताज़ो हिकिड़े किताब में पढ़ियो, खिपरे पे वियासीं जलसो हो, ईअं हिकिड़ो किताब खणी खयुमि। किताब खणी मां चवण पढ़ंदो वञा, मुतालो कंदो वञा, ईअं हिकिड़ी ॻाल्हि खोलियमि, ॾिठमि त हिकिड़ो बुज़ुर्ग हो हज़रत अबू मुहम्मद अब्दुल्लाह, बेरूत जो बुज़ुर्ग हो। ज़ाल खे चयईं मथां रमज़ान थो अचे, क़ुरान शरीफ़ तूं खोले वेहो, मुंहिंजे दौर खे ॿुधो त जीअं मुंहिंजो पको आया कचो आहे, ख़बर पवे त मां मुसल्लो पढ़ी सघां। माई चयो वेहो, फजर जी निमाज़ पढ़ी ज़ाल मुड़ुस वेठा आहिनि, माई नाज़रा पढ़ियल आहे, क़ुरान खोले वेठी आहे। अबू मुहम्मद अब्दुल्लाह क़ुरान पाक अलहम्द खां शुरू करे वन्नास ते वञी पहुतो। माई ॾिसंदी ॿुधंदी वई, जंहिं महिल क़ुरान जो ख़तम पूरो थियो त महिल माईअ क़ुरान ठपे मुड़ुस खे चयो हाणे मुंहिंजो बि ॿुध। अकुल कमु करे थो? माई छा चयोसि त हाणे तुंहिंजो त ॿुधो त हाणे मुंहिंजो बि ॿुध। हैरत में अची वियो, छा थी चवे? चई अल्हम्दुलिल्लाह तूं पढ़ंदो वे, मां ॾिसंदी वसि, मूंखे बि यादि थी वियो। इहे बि त रूह हुआ न साईं, इहे बि दिलियूं हुयूं, इहे बि कल्ब हा। एॾो हिर्स हो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात, उन्हनि जा कल्ब शफ़ाफ साफ़ आईने खां वधीक पाक बणाया हा। हज़रत इमाम शाफ़ई जो ॿियो हिकिड़ो वाक़ियो आहे, उहो बि हैरत जहिड़ो।